अस्सलाम वालेकुम। मां जीएम बुलगड़ी यूट्यूबर अज 5 खां 15 वारन जो मसलो आहे अपडेट उन जे बारे में वठंदासीं। 5 खां 15 वारन जो मसलो छा जे बारे में आहे? वालेकुम सलाम साईं। जीअं त 5 खां 15 ग्रेड वारनि लाइ नौकरियुनि लाइ सिंध हुकूमत टेस्ट कंडक्ट कराई हिन आईबीए जे थ्रू मतिलबु शागिर्दनि खां टेस्ट वरिती वई जेका असांजे लाइ इश्तिहार शाया थिया उहा 2021-22 में सही आहे। 21-22 में इश्तिहार थिया त पोइ उन्हनि में जिन में छोकिरनि ईअं सम्झो लखनि छोकिरनि फॉर्म भराया, उन्हनि उन में फीसूं पे कयूं, उन्हनि खां पोइ उन्हनि पंहिंजा किराया भरे टेस्ट ॾियण विया। उन्हनि खां पोइ वरी 23 में वञी टेस्ट सही आई आहे आईबीए जी 5 खां 15 स्केल वारनि जी। उन खां पोइ वरी जेॾी टेस्ट कई आहे सिंध हुकूमत मेरिट जे ख़िलाफ़ु हिकिड़ियूं पॉलिसियूं ठाहियूं हुयूं जेके ग्रेडिंग पॉलिसी इंटरव्यू पॉलिसी हुयूं सही आहे। उन्हनि मतिलबु ग्रेडिंग ऐं इंटरव्यू पॉलिसी ठाही वई। उन खां पोइ 2024 खां 2024 थी वियो आहे साल माना या साल या मतिलबु 14 महीना थी विया आहिनि अञा ताईं छोकरनि खे स्टूडेंट जेके हुया उन्हनि खे का जॉब न ॾिनी वई आहे। उहे बेरोज़गारी लाइ परेशान लॻा पिया आहिनि ऐं स्टूडेंट जेके आहिनि उहे ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि। 4 अगस्त ते मेगा प्रोटेस्ट कराची में रखियो वियो आहे। उन जे बारे में ॿुधायो त शागिर्दनि जो छा रहियो आहे ऐं छा जे बारे में एहतिजाज कयो? जी सर, वो भी मतलब असांखे आज जो एहतिजाज कयूं था 4 अगस्त ते कराची प्रेस क्लब ते वो आहे असांजे मेरिट बहाली तारीख़ जे हिसाब सां। सो असां वो मेरिट मतलब बहाल करण जे लाइ ग्रेडिंग ऐं इंटरव्यू पॉलिसी ख़त्म करण जे लाइ असां निकिरूं था कराची प्रेस क्लब ते 4 अगस्त ते। उन खां अलावा जेके नौजवान आहिनि असां उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं त निकिरी अचनि पंहिंजनि हक़नि ख़ातिर। जेके इंटरव्यू ऐं पॉलिसी जेके कई वई आहे ग्रेडिंग पॉलिसी कई वई आहे इहा सरासर मेरिट जी मतिलबु लताड़ आहे। जीअं असांजा इहे मुतालबो हूंदा त सिंध हुकूमत बि असांजा जीअं पीएचडी ऐं जेएसटी वारनि खे जॉब्स ॾिनियूं, उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं, उन्हनि खे बि माना मेरिट हिकिड़ी जेका प्योर मेरिट सॾिबी आहे उहा उन्हनि प्योर मेरिट कराई। सो असां बि था चऊं त इन्हनि में टॉप टू बॉटम त नौकरियूं ॾेई जीअं पीएचडी जेएसटी में थियो मतिलबु इंटरव्यू ग्रेडिंग पॉलिसी ख़त्म कई वञे। हाणे शागिर्द जेके कैंडिडेट आहिनि 5 खां 15 वारनि जा उन्हनि जो मुतालबो छा आहे? सर उन्हनि जो इहो मुतालबो आहे त असांजी जेका सिंध में मेरिट बहाल माना कराई वञे। मतिलबु मेरिट हुजे जेको बि अगरि कंहिंते नौकरी करे थो या कंहिं मतिलबु डिपार्टमेंट में रहे थो उहो मेरिट ते अचे। ईअं न आहे त मतिलबु को अहिड़ो को लोकल माण्हू जी खणी अचनि। असांजा इहे मुतालबा आहिनि जीअं तव्हां पीएचडी ऐं जेएसटी में तव्हां मेरिट बहाल कई आहे मतिलबु टॉप टू बॉटम तक माना नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। असां 5 खां 15 वारा जी कैंडिडेट उहे बि माना ईअं था चऊं त असां में बि माना 5 to 15 में बि मतिलबु मेरिट हुजे मतिलबु टॉप टू बॉटम तक छोकिरनि खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि ऐं मेरिट जे तहत ॾिनियूं आहिनि। ठीकु आहे। आइंदा असां कोशिशि कंदासीं 4 अगस्त ते जेको मेगा प्रोटेस्ट एहतिजाज रखियो वियो आहे तव्हांखे उन जे बारे में बि अपडेट ॾींदा रहंदासीं। माशाअल्लाह।